दोस्तों नौशहर फिरोज़ में हल्की बरसात शुरू थी हुई है। गुज़िरियल हिकु ॾींहुं तमामु घणी बरसात पई, पर अॼु बरसात तमामु बूंदाबांदी पइजी रही है। मौसम ॾाढी ख़ुशगवार थी वई आहे, पर सॼो ॾींहुं सख़्तु गर्मी हुई ऐं सख़्तु गर्मीअ खां पोइ हींअर मौसम पंहिंजी जेको आहे करंट बदिली आहे ऐं बरसात सां गॾु हवा बि लॻी रही आहे, जंहिंसां मौसम ज़बरदस्त महसूसु थिए थी। असां सां गॾु असांजो सीनियर सहाफ़ी अदाकार अली नवाज़ नाज़ सोलंकी मौजूदु आहे। पाण हुन खां वारवाल कंदासीं कि मौसम कीअं थी लॻे केॾा पाए मन बाजू कि मौसम खे आशिकाने मौसम लॻी पई आहे। हिन मौसम में गॾु यार हुजे, पयूं बूंदूं वसनि पई बहार हुजे। मौसम तमामु बहितरीनु आहे। जीअं त हिन बरसाति पवण खां पोइ गर्मीअ जो घणो ज़ोर टुटी चुको आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह रुॻो गर्मीअ जो ज़ोर न टुटो आहे, पर असां वटि जेके फ़सुलु आहिनि, ववणा, कमंद आहे, सारी आहे, उहे बि धोपी विया आहिनि। जिन जिन फ़सुलनि में कलर उछलियल हो उहे त अञा बहारियुनि में आहिनि। सो इनशा ताला हे थोरो वरी जड़ बीठो आहे ऐं वरी हल्की बूंदाबारी हले पई थी। इनशा ताला वरी बहितरीनु मौसम लॻी पिया ऐं हींअर गर्मीअ जो ज़ोर इनशा ताला टुटी वेंदो ऐं सभु दोस्त जेके ऐं आबादकार ख़ुशहाल आहे। वॾी महिरबानी। महिरबानी अलाह तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो असांखे ऐं हिन ज़बरदस्त मौसम में आशिकाना ऐं ॾाढी ख़ूबसूरत मौसम लॻी पई आहे। तव्हांखे ॾेखारियूं असां शहर जो नज़ारो हुन सां गॾु ॾेखारींदासीं त जुलाली मौसम सां गॾु असां पाण मथे ॾाकण चढ़ूं था प्रेस क्लब नौशहर फिरोज़ जे मथां। ऐं तव्हां शहर जो मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो, ज़बरदस्त ख़ूबसूरत मंज़र साम्हूं तव्हांजे। ऐं हवा हल्की हवा जेका लॻे थी हल्की हल्की बरसाति सां उन मौसम खे इंतिहाई ख़ूबसूरत बणाए छॾियो आहे। गोड़ हल्की गोड़ सां गॾु बूंदाबांदी ऐं मौसम ॾाढी इंजॉय करण जहिड़ी थी वई आहे। सख़्तु गर्मीअ में ऐं हाणे जेका बरसाति पई आहे ऐं हल्की हवा लॻी पई, उन सां मौसम ॾाढी ज़बरदस्त थी वई आहे। जीअं सूरत हाल ऐं वधीक बरसाति पवंदी ऐं जेका सूरत हाल थी असां तव्हांखे लम्हे बेल में आगाह कंदा रहंदासीं। ज़ाहिद राइट पर ॾींदा इजाज़त।